नाज़रीन ठटो में ख़बर शामिल कयूं पिया वफ़ाक़ करम अब्बासी जी मंशात दुश्मन SSP ठटो साजिद अमीर सदोज़ई जी ख़ास निगरानी हेठ घोड़ाबारी पुलिस जो मंशात ख़िलाफ़ कामयाब ऑपरेशन थी गुज़रियो। तफ़सील मूजिब मंशात दुश्मन SSP ठटो साजिद अमीर सदोज़ई जी ख़ास निगरानी में DSP घोड़ाबारी अब्दुल रऊफ़ नोहड़ियो, SHO माजिद हुसैन कोराई, इंस्पेक्टर मोहम्मद हसन पिताफ़ी, SI मुनवर हुसैन पलीजो ऐं सब इंस्पेक्टर फरमान अली भुट्टो जी सरबराही में घोड़ाबारी पुलिस पारां मंशात ख़िलाफ़ शुरू कयल क्रैकडाउन दौरान बर टाउन में मंशात फिरोशन हुसैन खाराई मलाह जे कच्चे शराब की भट्टीअ ते कामयाब छापो हणी 100 लीटर कच्चो शराब बरामद करण सां गॾु हिकु गुटका फैक्ट्रियुनि ते पिणु कामयाब छापो हणी ज़हरीले गुटके जूं 100 थैलियूं बरामद कंदे 6 मंशात फिरोशन पिणु गिरफ़्तार कयो वियो आहे। मथन मंशात एक्ट तहत केस भी दाख़िल कयो वियो आहे।